गुलशन लाखों सां प्यार जा रिश्ता खोड़े आहिनि ऐं असांजो दोस्त प्यारो सागर दराज कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। अॼोको गुलशन लाखो साहब जो प्रोफाइल पेश कंदो साईं सागर दराज जिनके गुज़ारिश आहे साईं गुलशन लाखो जो पंहिंजो प्रोफाइल पेश कर। आवाज़ तारीफ़ में साईं सागर दराज जी सबूती वक्त लाई गुजरी हुआ है, मुनासिब तो कौन तो लगे पर आने दोस्तों ने हुक्म है साईं सागर दराज की इजाजत है बाबा सजी पेश करे पिंडा में बैठने का इंतजार माना का साथियों वक्त मौजूद जैसे बुनियादी तौर पे ये अदबी शाम जिन दोस्तों से मनाए जाते हैं उन्हें दे रहा ये लोग एजाज आए उन्हें जो खातों से दोस्तों के सामने शेयर करे होंगे वक्त वाली जामत मालिकन रो वने थो उनके बुजुर्ग वने थो पंहिंजे असीं पंहिंजे पीढ़ी खां वञे पिया पर असीं जेके फ़िक्रे सियत सां सलाहियल माण्हू आहियूं उहे अॼु बि वरी राति चऊं था त असीं न चुकिया आहियूं सिर ते बीठायूं मुंहिंजो भारतन जो यार गुलशन लाखो जैं सॼी जमाल लिखण पढ़ण लाइ मदद जो कमु कयो हू हींअर हिन वक़्तु नौकिरी ते छॾे आयो आहे ऐं हू हिकु अहिड़ी किनी बीमारी सां जड़ी रहियो आहे लिखल ॻाल्हि कान्हे का हू ब्लड कैंसर जो मरीज़ आहे पर हुनजे मुंहं ते का परेशानी कान्हे उहो वेठो आहे खिले पियो बहके पियो जिथे ॾिसे पियो जिथे मिले पियो त टहकनि सां धाकनि सां मिले पियो हुनजो प्रोफाइल तमामु वॾो आहे पर आउं मुख़्तसिर कोशिशि कंदुसि तव्हां साथियुनि सां जो इज़हार करे वठां। शाइर अदीब समाज सुधारक मोहतरम गुलशन लाखो सिंधी ॿोली जे नानारे शाइर अदीब ऐं समाज सुधारक गुलशन लाखो ॻोठ नईं गलो ब्रह्मणाबाद राजगाह जो तख़्तगाह हाजी अहमद लाखो ब्रह्मणाबाद ज़िले सांगड़ जे 4 फरवरी 1961 ते अब्दुल रऊफ़ लाखे जे घर में जनम वरितो। गुलशन लाखो प्राइमरी पंहिंजे ॻोठ जे स्कूल में पढ़ियो नंढे हूंदे खां खेसि इल्मु ऐं अदब जो चाह हो हिनखे ॾिसंदे संदसि उस्ताद प्राइमरी स्कूल में मौजूदा लाइब्रेरी जूं चाबियूं हुनजे हवाले कयूं हुयूं हिकु वॾी काठ जे पेती में मौजूद किताब जेके सभु सिंधी अदब ऐं सिंधी अदबी बोर्ड जे कुझु किताब जा किताब कोन हुआ उहे पढ़ी पूरा कया आहिनि जंहिंमें सॼे तरह मेले जे में को मिडिल स्कूल न ऐं न को हाई स्कूल मौजूदु हुयो उन लाइ न तव्हांखे शिदात जेको त गोलो पीर में माइटनि वटि रहियो ऐं भर वारे गवर्नमेंट मिडिल स्कूल मलदसी में दाख़िला थी जेथा 8 दर्जा पास करे 9 क्लास गवर्नमेंट हाई स्कूल बाकर खान निज़ामानी में पास किए ऐं मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल शबाबपुर 1978 में पास किया वधीक तइलीम लाइ वॾीगढ़ कॉलेज सिंधी आदम में दाख़िल थियो जितां 1980 में इंटर साइंस में पास कयईं कॉलेज जी तइलीम दौरान सिंधी जो उस्ताद प्रोफेसर सैयद मोहसिन शाह सां साथ हिकिड़े सहकार में कॉलेज ऐं इंडियन जी सरगर्मी में सरगर्म थियो शालपीस जा ॾियारा शालपीस जी फीस ऐं ड्रामा कयईं कॉलेज जी नुमाइंदगी कंदे गवर्नमेंट कॉलेज सांगड़ में ज़िले सेक्टर ते सियासत कॉन्फ्रेंस में तकलीफ़ में पहिरीं मैच खाने में 2 नंबर हासिल कयो इंटर पास करण खां पोइ 1980 ते पाकिस्तान नेवी में भर्ती थियो मगर उते संस्कृत दिलि न लॻी ऐं नेवी जी नौकिरी छॾे शबाबपुर जे मुख़्तलिफ़ कंपनी फैक्ट्रियूं ऑयल मिल्स में नौकिरी करण लॻो 1984 में पाकिस्तान रेलवे में स्टेशन मास्टर कोर्ट भर्ती थियो जिते अञा नौकिरी करे रहियो हो त रेलवे जे नौकिरी दौरान सिंध यूनिवर्सिटी मां MA सोशोलॉजी ऐं सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में LLB जी डिग्री पूर्ण वरितई 1986 रेलवे में नौकिरी दौरान सिंधी संगत शाह खे झंपी जे अदबी क्लासनि में संदसि अचण वञण थियो जिते केतिरनि नामनि अदीबनि साईं असूल बख़्श दस अली बाबा हसन दस नसीर मिर्ज़ा तारिक आलम मुबलो अयाज़ आलम मुबलो उमर फयाज़ बुलो बख्शा मेहरानी बाब हिंद साईं ताज जोयो अज़ीज़ गोपान आज़म गोपान इब्राहिम सारंग इब्राहिम सोहो महबूब बिरोही निसार हुसैनी अख्तर रिंद अली नवाज़ बुट सैयद अकबर अली मोहम्मद अली मांझी डॉक्टर आकाश अंसारी आशिक़ अंसारी इल्मुद्दीन अंसारी नवाज़ शाह बाग़ई ॿियनि सां संदसि मुलाक़ातूं थियूं ऐं संदसि इल्मियत बि सगारो थियो गुलशन लाखे बाक़ायदा लिखण जी शाइरी शुरूआत 1986 खां शुरू कई कुझु कहाणियूं ऐं इल्मियती समाजी सुरनि सां लाॻापियल मज़मून कोन लिखिया आहिनि हिन शाइरी में पंहिंजो पाण मञायो आहे संदसि शाइरी हिलाल मैगज़ीन इबरत मैगज़ीन आफ्ताब अल वहीद जादू नई ज़िंदगी सोजरो ऐं ॿियनि अख़बार रिसाल में शाइर थी चुकी आहे संदसि इल्मु अदब समाजी ख़िदमत जो सफ़र अञा जारी आहे पाण शाइरी हर सिंफ़ इक़्तबाज़ मां कई अथसि
बेत वाई दुआ काफ़ी गज़ल गीत नज़म आवाज़ नज़म चौसठा हमद नातन कुल लिखोतस शायरी संस को उस्ताद करना है मगर साईं ताज जो है वसीम सुबरे संस शायरी इसराह कई है संस शायरी पैरों मजमू रखो सुजू बियो तरती बैठा जो संस लाके जी शायरी सुअ सच अमन इंसान इनकलाब संस सिंधियत के समाज में संभाला संस शायरी समी अक्सान जिनजो मावर मरकज़ सिंधियत आर्ट अदब मारूरन सां मोहब्बत फितरत सां प्यार जो पैगाम शामिल है रेलवे जी नौकरी दौरान रेलवे के कोलतन के मसलन की हल अब्दुल अजीज़ दुले के सरपरस्ती में मरान रेलवे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जो बानी मेंबर है प्रेस तर्जमान कौन बने उन प्लेटफॉर्म का साईं गरीबन के लेकर में नौकरी उठाने में सुठो किरदार अदा किया मेरा वेलफेयर एसोसिएशन कौन बानी मेंबर रहे पहिरियों प्रेस तर्जमान कौन बने उन प्लेटफॉर्म का सभी सिंजा बुला करे समाजी शौर तहलीम तरक्की लाइ जातपुर में शामिल रहो पाण स्टेशन मास्टर ग्रुप एंड ऑल स्टाफ में संपार्क जो मरकजी प्रेस तर्जमान रहो पाण सिंधी अदबी संघ छाट पंजाबन जो ॿ सेक्रेटरी रहियो आहे पाण सिंधी संघ जा बाक़ाइदा अदबी क्लास हलाया अथसि ऐं केतिरा इल्मी अदबी प्रोग्राम ऐं संस लाॻापियल मसइलनि ते एहतियात कमु कराया अथसि पाण पंजाबन में थींदड़ इल्मी अदबी सक़ाफ़ती प्रोग्रामनि जो सहकारी टूर रहियो आहे संस इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमत एवज़ भिटाई आर्ट वेलफेयर सोसाइटी टंडियादम पारां साल 2012 में सांझ सुरई सांझ मल्हाई वई हुई जंहिंजी सदारत में नानार अदीब ऐं दानश्वर साईं ताज जो कई हुई उस्ताद मंजूर अली खान मेंबर आर्ट वेलफेयर सोसाइटी जो मेंबर है भिटाई आर्ट वेलफेयर सोसाइटी टंडियादम समाजी सक़ाफ़ती तंज़ीम टंडियादम मेरान हिस्टोरिकल एंड वेलफेयर कल्चरल सोसाइटी टंडियादम ऐं उडेलाल वेलफेयर एसोसिएशन टंडियादम सत कुल शामिल है पाण सिंध ग्रेजुएट एसोसिएशन टंडियादम जो प्रेस सेक्रेटरी ऐं बज़्म तालमुला जो उहिदेदार कोन आहे साल 1990 में टंडियादम में थियल 3 ॾींहंनि वारी सिंध शुगर कॉन्फ्रेंस जे सत्र में शामिल रहियो ऐं सिंधियत जी सिंध छाट टंडियादम साल 2010 खां सिंध सक़ाफ़ती कॉन्फ्रेंस की शुरुआत कई पाण शेख रियाज़ यादगार कमेटी के शादी सरगर्म रुकन है जंहिं प्लेटफॉर्म तां हर साल शेख रियाज़ प्रोग्राम कयो वञे थो पाण बहितरीन कंपेयर कोन आहे FM 91 टंडियादम ते कंपेयर कयो आहे टंडियादम में ॿियनि शहर में थियल इल्मी अदबी सक़ाफ़ती प्रोग्रामनि में कंपेयर जा फ़र्ज़ अदा कंदो रहे थो सिंधी दिल कराची में रहंदो आहे सिंधी अदबी संघ शाह कराची कारोबारी कमेटी जो कुल मेंबर रहियो बाक़ाइदगी अदबी क्लास हलाइण सां गॾु मुख़्तलिफ़ इल्मी अदबी समाजी सक़ाफ़ती प्रोग्रामनि में कोन सरगर्म रहियो कराची में सिंध सुजागी फोरम में सत सां सलाह जे मुख़्तलिफ़ इल्मी अदबी प्रोग्राम में सिंध जे शहीदनि जा ॾियारा मल्हायो रही कराची में सनतनि जे सवे कुरत खे नौकरी वठाए ॾियण में सुठो किरदार रहियो आहे कराची में सिंधी वसंत समाजी मसइलनि जे हल लाइ पाण पतो आहे सिंध जे ॿियार महीने ग़रीब मरीज़नि जना अस्पताल कराची में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ब्लड बैंक क़ाइमु कराई अथसि पाण इल्मी अदबी समाजी कमनि सां सराहत तंज़ीम सागर कराची 7 साल गॾिजी समाजी ख़िदमत जो संजाम ॾेई रहियो आहे हीउ त हिकिड़ो सॼो थुले लेखो हिकिड़ो पोरत जो ऐं हुनजो इल्मी अदबी किरदार हो बराबरि पंहिंजे हू मिज़ाज में फ़क़ीर मंश माण्हू रहियो आहे ऐं असीं संस सिहत ऐं उमिरि जे लाइ दुआऊं आहियूं रबे करीम फैसले जे मां अदा करे महिरबानी करे सघूं मोहब्बतूं सागर साईं नंढड़े सिलसिले अदर के सिलसिले खे वरी था शुरू कयूं टंडियादम जो है स्टेशन मास्टर रेलवे स्टेशन मास्टर पीर गुलाम नगर साहब जी गुज़ारिश है तो वो असांजे अॼु की शाम जे महिमान साईं गुलसन लाखो साहब रेलवे स्टेशन अलॻि ॾिनो असांजो स्टेशन मास्टर साईं फ़कीर मोहम्मद लाखो साहब जी गुज़ारिश है तो साईं गुलसन लाखो साहब जी अजर के तोहफ़ो पेश कनि साईं फ़कीर मोहम्मद लाखो साहब असांजे सीनियर शायर साईं नूर चांदराणी भली बात चइजे थो अॼु पहिरियों प्रिंस ॼणा पंहिंजा सवाल खान पावर साहब सदायती सबका बुखन बासे जा मूसा हले सा जो जीव ॾिठो न करे सिंधी अदबी संगत जो मरकजी
साबका मर्कज़ी सेक्रेटरी सिंध के हक़नि लाइ जाखोईंदड़ ताजो साहब, सिंध के हक़नि के लाइ जदोजहद कंदड़ सिंधी अदबी संगत अदब के जाखोड़ में असांजो दोस्त गुलहसन गुल, जैसा शदापुर जा दोस्त सिंधी अदबी संगत शदापुर की शाख शाम मलाइया के जस्तो ॾियां। गुलहसन वाकई गुल है, गुल की सुगंध सिंध के माण्हुनि के लाइ सिंध के लाइ मुखे अदब की ॼाण कान्हे जो है सियासी वर्कर स्कूल साहिब का वठी अॼु ताईं अॼु मुझो ताल्लुक सिंध यूनाइटेड पार्टी से है जवाबदारी के हवाले से ज़िले जो सदर है। साईं मुझा अदब से गॾु चवंदुसि जो मौजूदा वक्त में जिते तव्हांजी बेहक है वह वही असांजी किथे बीठी है। उन जो सबब इहो है त असां दोस्त जेके आहियूं रुगो लिटरेचर जी ॻाल्हि करणु ऐं जेको आहे स्टडी सर्कल हलाइणु करे ॼाण ॾियणु तव्हांखे चवंदुसि त हाणे इन सां गॾोगॾु सियासी अमल में पहुचूं। हिन सियासी अमल में जेको तव्हां सां अता थियो आहे 13 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत तव्हां सां कहिड़ो बर्ताव कयो आहे, तव्हांजा कंहिंजो कहिड़ो तफ़स कयो आहे। वक़्तनि वक़्तनि तव्हांखे धिकींदो त हाणे इन पोजीशन में आहियूं त असांखे जड़ इंतजाम थियो आहे। लिहाज़ा इन सां मुआवज़ो कयो। बरदादी इलेक्शन में सानिया दोस्त कौन परसी प्लेटफॉर्म का इलेक्शन में बीरो तब तव्हां खां बाला तरती जॾहिं इन्हनि सां मुआवज़ो न टकाईंदासीं त तव्हां सिंध जो सुख कोन वठी सघंदो। तव्हांजो रिक्वेस्ट कंदुसि त सिंध यूनाइटेड पार्टी जा मेंबर थियो ऐं सियासी तरीक़े से डेमोक्रेसी तरीक़े से असां सां स्टेज पे वेठल मोहतरम ताज नूर खलील खोसो गुलाम दरखास्त से नवीन गुलाम आयल सभी दोस्त तक मौजूद है। नूर इजाजत कर रही गल हाजिर गुलशन लाके से ताल्लुक की जुड़ो करे मिलियासी की मिलियासी यानी ये बाकायदा का तारीख है। पर गुलशन सा या सागर सा इकबाल रंग सा मजहब लगारी सा जन खोर सारा दोस्तन सा सादिक फकीर सा शफी सा नूर चाकरानी ये तवसत सा ये मुलाकातों कचहरियों मजलिसों अरब शाम गुलशन के नाम आए तेरे गुलशन के गालाए को सिर्फ आगे बाबी टोकरा छोटा स्टेज पे बैठे काफी खूबसूरत मौके मौजूद आए। मैं अपनी जिंदगी में अपनी हयाती में बमानू भी चालू जगह खबर तो आए था खैर इंसान भी होनी इंतहाई काबिल एहतराम साईं मोहतरम ताज साहब साईं गुलशन साहब स्टेज ते समूरा मुज़िम मेहमान हाल में वेठल अदीब शायर दोस्त हक़ मौजूद। मुझे नंढो मकालो है, मकाले जो उन्वान है कुर्ब जो कखियल गुलशन धरती के शायर शेख अयाज लिखियो है त शायरी सजी जिंदगी जो रियाज है। जॾहिं रियाज
पंहिंजी रियाज़त जे आला मुक़ाम ते पहुचे थो त तख़लीकार या कलाकार कुंदन बणिजी काइनात में अमरता पाए थो। असांजो ही जन्म जन्म जो जोगी यार गुलशन लाखो अलमरूफ हाजी पिणु उन सॼी पट खूह ऐं रियाज़त में कुंदन बणिजी वियो आहे। जॾहिं जंहिं वटि जीवन जे हर लम्हे जीवन के हल में हर उठी वेठी जाग सुजाग में सिर्फ सन सैयद ऐं सिंध जो जलवो ॾिसण अचे थो। जंहिंजे किरदार में आकाश जो समूरियूं कहकशाऊं रुगो राति जो न पर ॾींहं जो बि ॾोझरनि में फाथल मज़लूम क़ौम जे मज़लूम फर्दनि लाइ रस्तनि जो तायुन कनि थी। ब्रह्मनाबाद जे भागवत मिटीअ मां जनम वठंदड़ ही सैलानी सिफ़त इंसान पंहिंजे पूरी ज़िंदगीअ में विची नाहे वेठो जो ते मुसलसिल जी अलामत बणियल ही असांजो हाजी वक़्त ऐं हालतुनि खां हार खाइण बजाए हालतुनि खे शिकस्त ॾींदो रहियो आहे। जंहिं करे ई संदसि इश्क ऐं ईमान अञा ताईं सलामत आहे। गुलशन लाखो बुनियादी तौर कारकुन आहे। सिंधियत जी संगत हुजे, का समाजी तंजीम हुजे, का ट्रेड यूनियन हुजे या को समाजी भलाई जो इदारो या फलाही कम कंदड़ का ऑर्गेनाइजेशन हर हंधि संदसि हुजण माना थो रखे। पाण मुर्शिद लतीफ़ जे अमर सिट हलण हकलण ॿेली सारण जी हूबहू शकिल आहे। अहिड़ो ई ज़िक्र पंहिंजे शाइरी में पिणु कयो अथसि। सदाईं साह सां साधे सिंधु जा दर्द ॻाया मूं, सदाईं साह सां साधे सिंधु जा दर्द ॻाया मूं, दुखी हिन देश जो ॻाल्हियूं भिटाई बाग थो ॻोल्हियां। भिटाई सरकार जो बाग ॻोल्हण लाइ निकितल ही वणजारो पंहिंजे हिसे जो वखर विराहे रहियो आहे ऐं चई रहियो आहे त अंदर थो उजरा करे मोहब्बत जो मांडाण, अंदर थो उजरा करे मोहब्बत जो मांडाण आहे इहो ओञाण सूंह भरी सिंध में। सूंह भरी सिंध के हर दौर जे शाइरनि अदीबनि मुस्तविरनि ऐं ॾाढनि पंहिंजे अंदाज़े बयान सां सारायो आहे। अक्सर लिखाइनि त सिंध धरतीअ खे माउ जो मक़ाम अता कयो आहे ऐं माउ कहिड़ी जेका पंहिंजे बचनि खे सीने में सांढे संसार जे समूरनि कोसनि वारनि खां पनाह में रखे ऐं गुलशन लाखो पिणु सिंध अमर सां इश्क जी इंतिहा कुझु हिन नज़मे थो करे। रता रंग हुजनि सदा पंहिंजी सिंध में। रता रंग इनकलाब जी अलामत आहे। इनकलाब जेको अवसि अचिणो आहे ऐं मुंहनि जे मंच ते संभारा नचणी आहे। इहो महानाच जेको इन धरतीअ ते हिकु भेरो ज़रूरु थियणो आहे, जंहिंजी उमेद अंदर में साधे गुलशन लिखे थो। वेही चा वतन में ख़ुशियूं ख़ूब ॾिसनि, वेही चा वतन में ख़ुशियूं ख़ूब ॾिसनि, जुग जुग शाल जियनि सांगी हुजनि सरहा। इहो सरो हुजण जो तसवुर, इहा उमेद, इहा ख़वाहिश हिन धरती जे हर बाशऊर ऐं बाज़मीर लेखकनि अदीबनि ऐं शाइरनि जे मन जी कहिड़ी मुराद आहे जेका ज़रूरु साॻिया जो रूप वठंदी। इर्तिका जी अख में आहे सूंह भरियो सच, इर्तिका जी अख में आहे सूंह भरियो सच, ओदो ओदो अच सूंह वधायूं सिंध जी। जॾहिं सॼणे साणीअ खे सराहियूं हूंदियूं त मोहबत जा मेला मचंदा, ऋण कोन गजंदा, रारा कोन थींदा, सुकून ऐं फ़रत जूं हवाऊं हलंदियूं। तॾहिं कयूं त ही बोदलो यार गुलशन चए थो त नेण तुंहिंजा नशीला ऐं नाज़ुक बदन, नेण तुंहिंजा नशीला ऐं नाज़ुक बदन, घूर घायो पिणे आउं कखियो थो वञा, या तुंहिंजे हथ खे चुमी गुल रखियो थो वञा, सूंह जे देस सां दिलि रखियो थो वञा। उस्ताद बुखारी लिखियो आहे त संगत जे सिलसिले में मोहब्बत जे मामले में ॻणती कभी न आहे पर जे कभी चङी आहे। गुलशन लाखो सां पंहिंजी डिघी रफ़ाकत में हिकु ॻाल्हि जेका मूं महसूसु कई आहे त टंडे आदम जे हिन सरमद खे पंहिंजे अभिचंद जी तमामु घणी ग़लती रही आहे। गुलशन लाखो
ऐं सागर दराज ॿई हिक ॿिए जा सरमद बि आहिनि ऐं ॿई हिक ॿिए जा अभिचंद बि आहिनि। मां सम्झां थो त हिकु डिघे ऐं तवील सफ़र में शायदि को अहिड़ो लम्हो या पल गुज़रियो हूंदो जंहिंमें ही ॿई गोदला यार हिक ॿिए खां दूर ओॾा सुखी थिया हूंदा। ऐं ख़ुशकिस्मत आहियां जो इन प्यारनि सां मुंहिंजी रफ़ाक़त जो रिश्तो बि हिकु नस्ल जी उमिरि जेतिरो आहे। को बि अणाओ वक़्तु असांजे इन रिश्ते खे तूफ़ान जी नज़र नाहे करे सघे जंहिंजो क्रेडिट बि गुलशन लाखे ॾांहुं वञे थो जेको जिस्मानी तौर ते जेतोणीक घुरंदो थो वञे पर एसाब ऐं ज़हनी पुख़्तगी मज़बूत खां मज़बूत थींदी पई वञे ऐं सैयद जे हिकु सचे पके सिपाहीअ जा पंहिंजे मोर्चे ते मुकमल ईमान जी सलामती सां मौजूदु आहे। हणी नारा सुतो होशू मगर सा जंग जारी आ उन्हनि नारनि जे गूंजनि जी तपशई ताब ॻोल्हियां थो। महिरबानी